नाज़रीन असीं इन वक्त सीतापुर के रेलवे फाटक चौक वटि बीठा आहियूं, जिते वार्ड नंबर 8 मेमन मोहल्ला के रवासियुनि गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां ट्रांसफार्मर ख़राब हुजण जे करे शदीद निटण उस में एहतजाजन धरणो हयो आहे। उन हवाले सां हिननि जो छा चवणु आहे, अचो त संदन खां वीचार वठिजनि। आपदा के खिलाफ पुरमन धरणो आहे जेको वार्ड नंबर 8 में गुज़िरियल ईद के 3 ॾींहं अॻु में ट्रांसफार्मर वार्ड नंबर 8 मेमन मोहल्ला जो ट्रांसफार्मर गुम आहे, जेको लाथो वियो त ख़राब थी वियो। उन खां पोइ जेको ठहण जे बहाने सां लाथो वियो, अञा ताईं न ठहियो आहे। उन जे करे हेॾी शिदत गर्मीअ में पे बर्दाश्त ईद खां 3 ॾींहं अॻु में ट्रांसफार्मर ख़राब आहे, जेको असां बिजली जो मुंहुं न ॾिठो आहे। ऐं नंढा ॿार पोड़ा माण्हू पका हर तबिके जो माण्हू फतके थो पियो। असांखे ॾियूं, असां दादू मोखाईंदा ॾियूं, असांजे डॉक्टरनि जो किरायो कोन्हे, वरी असां 12,000 उहो किरायो बि ॾिनो आहे त बि कोन था ॾियो। ॾिसो केॾी गर्मी आहे, नंढड़ा ॿार पटनि ते फत कनि पिया था। सो इन जे करे असां निकिता आहियूं, त महिरबानी करे असांजो मसइलो हल कयो। साफ़ी वॾी वॾी महिरबानी जो असांखे तव्हां हिन ॾुखी महिल में असां साथ ॾिनो आहे। हीअ एतिजाजी धरणो इन करे आहे जेको 2 महीननि खां असांजो ट्रांसफार्मर वार्ड नंबर 8 जो सड़ी वियो आहे। चंदो 3 चकर गॾु करे पाड़े वारनि ॾिनो आहे, पोइ बि ट्रांसफार्मर लॻो न आहे। इन करे असां धरणो आयो आहे। ऐं जेकी वापडा इंतज़ाम आहे, माफ़िया आहे, 3 महीना थिया घर में कड़ा मतल आहे। जे ट्रांसफार्मर न लॻो असां धरणे जो एतजाज वधाईंदासीं। गुज़िरियल 2 महीननि खां वठी असांजो ट्रांसफार्मर सिड़ियो पियो हुयो। ईद ते ट्रांसफार्मर असां 50,000 चंदो करे हिननि खे ॾिनोसीं वापडा वारनि खे, जेका ईद जे ॾींहुं हिकिड़ो ट्रांसफार्मर कढियो आहे, वरी शाम ते सड़ी वियो आहे। वरी असां हिननि खे चंदो करे ॾिनो आहे 42,000 रुपया। वरी हिननि 5 ॾींहं चयो आहे यकी दिलासा ॾिनऊं, ट्रांसफार्मर अॼु अचे थो सुभाणे अचे थो। नेठ सां आला अमलदारनि सां मिलियासीं, उन्हनि चयो त बाक़ी असांखे 10,000 ॿार चंदो करे ॾियो, असां तव्हांखे ट्रांसफार्मर राति जो ॾींदासीं। साईं असां सीता रोड वार्ड नंबर 8 जा रहवासी आहियूं। गुज़िरियल 3 महीननि खां असांजो ट्रांसफार्मर सड़ियो पियो आहे। असां ईद बि ईअं गुज़ारी आहे। ऐं असां 4 चकर चंदो करे ॾिनो आहे, जंहिंमें 40,000 4 चकर असां चंदो करे ॾिनो आहे। वापडा जे ऑफिसरनि खे, जेको लाइन मैन आहे, लाइन सुप्रीडेंट आहे, उहे असांखे सदाईं जीअं ईअं ई माना डेटा ॾींदा रहनि था त ट्रांसफार्मर अॼु न सुभाणे लॻंदो, अॼु न सुभाणे लॻंदो। असां पुरज़ोर अपील कयूं था वसारनि खां त हीअ जेके करप्ट ऑफिसर असांजे बेचुनि ते रखियल आहिनि, इन्हनि खे हटायो वञे ऐं असांजो मुतालबो पूरो कयो वञे। गर्मी जी शिदत ॾींहुं ॿ ॾींहुं वधंदी थी वञे। असां हाणे बर्दाश्त खां माना ॻाल्हि चढ़ियल आहे। असां पुरज़ोर अपील कयूं था सखर जी वापडा खां ऐं सिंध जे चीफ मिनिस्टर खां त हिननि खे हितां हटायो वञे। ऐं हीअ जेके करप्ट ऑफिसर आहिनि, हीअ असांजे शहर जा आहिनि, हीअ ज़ाती दुश्मनी माण्हुनि सां करे रहिया आहिनि। उन में PCD ॿियो सॼो आवाम पे थो वञे। असांजो पुरज़ोर मुतालबो इहो आहे त हिननि खे हटायो वञे हितां, हिन बेच तां ऐं ॿिया ऑफिसर मुक़ररु कया। नाज़रीन ऐं हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त ईद खां 3 ॾींहं अॻु असांजे मोहल्ले जो ट्रांसफार्मर ख़राबु थियो आहे, जेको हिन वक़्त ताईं दुरुस्त न आहे कयो वियो। उन हवाले सां हिननि असांखे इहो बि ॿुधायो त ट्रांसफार्मर जे दुरुस्त करण लाइ असां सिपको जे अमलदारनि खे चंदो बि करे ॾिनो आहे, तंहिं बावजूदि असांजो मसइलो हल न आहे कयो वियो, जंहिं सबबु असीं शदीद गर्मी में दरपदर ऐं परेशान आहियूं। इम्तियाज़ अहमद बुगियो, टाइम न्यूज़, सीता रोड।